सही निकाह जे मौके ते छुआरा उछलाइण सही आहे? मौलाना फजलुर रहमान साहब हिक निकाह में इहो अमल कयो आहे, छा इहो दुरुस्त आहे? चंद ॾींहं पहिरियां हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब हिकिड़े निकाह जे महफ़िल में निकाह पढ़ाए करे उते छुआरा उछलाया। ताईं असांखे इहा त ख़बर आहे त छुआरा तक़सीम करणु सुन्नत आहे, पर घणनि माण्हुनि खे इहा ख़बर न आहे त उहे छुआरा उछलाइण बि हिकु मुस्तहब अमल आहे, नबी साईं का साबित आहे। हज़रत अम्मी आयशा जी रिवायत आहे, फरमाए थी त अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तज़व्वज बअद निसाइही नथर अलैहि तमरत। नबी साईं हिकिड़ी घरवारी सां निकाह फरमायो त निकाह जे मौके ते नबी साईं पाण पंहिंजे हथनि मुबारक सां छुआरा उछलाया माण्हुनि में, पर उछलाइजनि उते जिथे माण्हू बि फज़ीलत वारा हुजनि। जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त असां पंहिंजी महफ़िल में उछलाईंदासीं त झेड़ो थींदो, माहौल ख़राब थींदो, त अहिड़ी मजलिस में पोइ न उछलाइजनि, पोइ उते फज़ीलत सां तक़सीम कजनि। जिथे संजीदा माण्हू आहिनि, सुलझल माण्हू आहिनि, झेड़े ऐं फ़साद जो ऐं इंतिशार जो अंदेशो न आहे, त उते उछलाइण मुस्तहब आहे। या मस्जिद में तव्हां निकाह पढ़ायो था ऐं तव्हांखे ख़बर आहे त उते बि इंतिशार थींदो, त उते बि उछलाइजनि न, छो त मस्जिद जी बेअदबी थींदी। बाक़ी छुहारा तक़सीम करणु ऐं छुहारा हथनि सां उछलाइण माण्हुनि जे दरमियान इहो सुन्नत खां साबित आहे, इन में कोई गुनाह वग़ैरह न आहे। बाज़ माण्हुनि खे इहो वहम थियो त इहा रिज़्क़ जी नाक़दरी आहे, जेकी शइ नबी साईं कई आहे त उहा असां बि कंदासीं, उन में रिज़्क़ जी जेको आहे नाक़दरी वग़ैरह न आहे।